शापरकोट थाणे जे ॻोठ मोरोमाड़ी में लालची पीउ 2.5 लख एवज़ 10 वरनि जी गुॾी धीअ 50 सालनि जे सुमार सूमरे खे परणाए ॾिनी। होसपुर वासण नींगरी मलूका शेख जे निकाह थियण खां पोइ निकाह पढ़ाईंदड़ मौलवी त मौक़े तां खिसकी वियो, पर शादी जी रस्मुनि दौरान नापरकोट ऐं रहीमाबाद थाणे जी पुलिस बर वक़्त पहुची पंहिंजे सॻे पीउ हनीफ़ शेख ऐं ॾाॾीअ पारां पैसनि में एवज़ विकिरो कयल नींगरीअ खे समाजी नासूर जो शिकार थियण खां बचाए वरितो। मासूम मलूका खे कुंवार जे ॻाढ़े वेसे में जॾहिं पुलिस वुमेन सेल ते खणाए आई त हूअ पंहिंजी फ़ौत थी वियल माउ खे सारींदे रोईंदी रही। असां माना परे आऊं कम ते निकिरी सड़न ते उते सड़ा वेंदा आहियूं असां, पोइ असां पंहिंजी धीअ जे घर में जा शादी नहीं पीउ अथसि मां कोन अथसि न पंहिंजे नंढे लाइ पंहिंजे पीउ विकिरो कयो। ॿिए पासे रहीमाबाद वासी पंहिंजी मुछनि ऐं वारनि खे रंग लॻाए सिंगार जी आयल घोट शर्मसार थियण बदिरां चवंदो रहियो त हुन पैसनि एवज़ मलूका जो संग वरितो आहे जेका शादीअ जेतिरी आहे। करमपुर मोदी हुए 2.5 लाख साईं। 2.5 लाख जी साईं। मोहम्मद सुमर काथों रहीमाबाद असल रहीमाबाद जी पास राब्तो कीअं थी साईं? असां संगत साथ में यकी गॾु हुया उन्ही जे करे वठी विया। अच्छा पैसा भरिया अथव? जी साईं पैसा भरिया। मौलवी काॾे वणे? मौलवी साईं हाणे अलाए काथों जो वियो निकाह पढ़ी भाॼी अलाए काथों जो। तव्हांखे माना पुलिस छापो? जी साईं पुलिस छापाणी खणी आई आहे। ठीकु आहे। तव्हांखे हे मासूम ॿारड़ी न साईं मासूम न आहे साईं, शादी लाइक़ु आहे बिल्कुलु, तव्हां का ॻाल्हि ई न आहे, शादी लाइक़ु आहे साईं। मोरू जेका आहे चौकी माड़ी जेका आहे उते नंढी छोकिरी आहे उनजो निकाह थिए पियो ऐं वॾी उमिरि रसीदा माण्हू आहे, पोइ वियासीं त ॾिठोसीं त वाक़ई निकाह थी वियो हुयो, पोइ रस्म जेके थियनि पियूं हुननि जूं पोइ छोकिरी खे ॾिठोसीं वाक़ई नंढी आहे खणी आयासीं। उहे कोन हुया, बसि हिन जूं जेके रस्मी थींदियूं आहिनि शादी जूं उहे निकाह थी वियो। हाणे लाइ मली वियो आहे त हिननि खे वुमेन सेल ते रखी FIR कयूं था हींअर, उनखां पोइ छोकिरीअ जो जेको पीउ आहे उहो अरेस्ट करणो पवंदो, घोटु अरेस्ट करे आयो। जेतोणीकि नींगरी मलूका खे मेडिकल चेकअप लाइ सखर मुंतक़िल कयो वियो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मासूम नींगरियुनि खे पैसनि एवज़ विकिरो करण खां बचायो वञे त जीअं समाज अंदरि औरत खे बराबरी वारो हक़ मिली सघे। कैमरामैन रफ़ीक सोमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध TV न्यूज़, शिकारपुर।